नाज़िर नवकोट भरसा मिठी रोड ते उठ के बचाईंदे मोटरसाइकिल स्लिप थी किरी पियो जंहिंजे नतीजे में दीनी आलम फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर हनीफ करकेस। जी हनीफ, छा अपडेट सही? जी बिल्कुल, नवकोट मीरपुर खास मेन रोड ते विजूटो बस स्टॉप वटि जेको गोगासर ॻोठ आहे उतां खां जेके मौलवी साहिब हुआ मीरपुर खास मदरसे में वञी रहिया हुआ। जेके विजूटो बस स्टॉप वटि पहुता त साम्हूं उठ ते आयो ऐं उठ खे बचाईंदे जेको मोटरसाइकिल स्लिप थी वियो ऐं स्लिप थियण सबबि मुनीर अहमद आहे उहो जेको उते ई मौक़े ते ई फोत थी वियो ऐं जॾहिं मौलवी कलीमुल्ला जेको आहे उहो जेको आहे ज़ख़्मी थी पियो। इतला ते जेको विजूटो पुलिस वाक़े वारे हंधि पहुती आहे। पहुती ऐं ज़ख़्मी खे जेको आहे सो खणी मिठी सिविल अस्पताल जेका असां खणी वई आहे ऐं पहुती जेके ॿुधाया था वञनि त इहे मिठी बस आहे को गोगासर ॻोठ आहे जुणजन जो उते जा रवासी आहिनि। जी हनीफ, अवां जी महिरबानी।